जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत थी विया आहिनि, जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिन मां 3 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। इन जे हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब बिरोही, रोड हादसे बाबति वधीक तफ़सील ॿुधाइजो। जी, घारे लगी अफ़सोसनाक हादसो पेश आयो है, जंहिंमें ख़ौफनाक हादसो पेश आयो है। हिकु ॿुधायो वञे तो ऑयल टैंकर आहे, जंहिंमां जेको आहे लीकेज थियण जे करे तेल हारजी रहियो हो ऐं हुन जे नतीजे में ऑयल टैंकर ऐं हिकु मुर्गी खणंदड़ जेका आहे मज़दा, उन विच में हादसो पेश आयो आहे, टक्कर थी पियो आहे। उन दौरान ई हिकु सुज़ुकी जेका आहे ॿुधाई वञे थी, उमरकोट जा रहवासी भील बिरादरी जा माण्हू आहिनि, जेका सुज़ुकी पुण अची उन्हनि गाॾियुनि सां टकराइजी वई आहे, जंहिंजे नतीजे में सुज़ुकी में सवार ज़्यादा जेके माण्हू आहिनि उहे हादसे जो शिकार थिया आहिनि। इन वक़्त ताईं 2 ॼणनि जी तस्दीक थी आहे, उन जा लाश घारो जे अस्पताल पहुचाया विया आहिनि, जॾहिं त ज़रिया ॿुधाइनि था त 4 ॼणा जेके आहिनि वधीक ॿिया जेके आहिनि उहे पहुची विया आहिनि, पर उहे फाथल आहिनि गाॾियुनि में, छाकाणि जो गाॾियूं 3 पाण में लॻी रहियूं आहिनि। उन्हनि खे रेस्क्यू करण लाइ जेके एम्बुलेंसूं 2 पहुची रहियूं हुयूं, उहे एम्बुलेंसूं बि पाण में टकराइजी वयूं आहिनि, छाकाणि जो हुते तेल हारियल आहे, जंहिं करे रोड मुकमल तौर ते बंदि थी वियो आहे ऐं तमामु ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे। 6 ॼणनि जी जेका आहे फौत थियण जी जेका आहे इतला मिली रहिया आहिनि। 2 ॼणनि जी तस्दीक थी वई आहे, जॾहिं त 4 ॼणा फाथल गाॾियुनि में ॿुधाया वञनि था, जॾहिं त केतिरा ई माण्हू ज़ख़्मी आहिनि, जिन खे घारो जी अस्पताल पहुचायो पियो वञे, पर एम्बुलेंसूं जेके आहिनि बर वक़्तु न पहुचण जे करे जॾहिं सुज़ुकियुनि में खणी ज़ख़्मियुनि खे घारो जे अस्पताल पहुचायो पियो वियो, त घारे में सूरत इहा त सिहत जूं सहूलियतूं जिते मैसर न आहिनि, डॉक्टर उते मौजूदु न हुआ, उन सां गॾोगॾु उते सूरत वधीक ख़राबु इन करे स्ट्रेचर न आहिनि, उते सहूलियतूं न आहिनि, जंहिं करे माण्हू जेके आहिनि ज़ख़्मी आहिनि, उन्हनि जी हालत ख़राब पई थिए ऐं वधीक जेको आहे इन सूरताल जे करे जेके रेस्क्यू जो अमलो जेको आहे उते रेस्क्यू न थियण जे करे ऐं अस्पताल में सहूलियतूं न हुजण जे करे फौतियुनि जो ऐं जानी नुक़सान जो ख़दशो वधीक थी सघे थो। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, घारो वेझो रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फौत थी विया आहिनि, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। दाबेजीअ खां उमरकोट बींदड़ भील बिरादरीअ सां ही हादसो पेश आयो आहे। ऑयल टैंकर ऐं सुज़ुकी विच में टक्कर जे नतीजे में 6 ॼणा फौत थिया आहिनि ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। नाज़रीन, हिते ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची मां अवां खे ख़बर ॾींदासीं, जिते कोरोना जा